आयूं आ कहेगा देते हो पान पया दिल बंध में आयूं आ कहेगा देते और ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते जागदा रहो कुल्हत सजो लड्डो पा देते खटण कमाइण तेड़ा ना की हलाए दो यार थी दे तू हड हलायूं अहिड़ा नायूं आ कया मां इन माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हड हलायूं अहिड़ा नायूं रोटी पेरे नंबर जा हुजण आयूं तेड़ा नायूं हेड़ा बीठो तव हेड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते कोट सजो आ कके असां अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर जाए मिले पियारे छॾियांसि कोट सजो आ कके असां शक न कर कर पक्का सामा मुंद में आयूं ओए शुक्र में घर मिला था थक्का सामा हाँ मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आए शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आए शौक मुहारत लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागण सदको तो के कुर्बत अड़े लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के बरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ऐं नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तुम्हें दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी ताती आ बावनी अरे रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते मां तो खा सबूरा पैसा थोड़ा ही थोकरा फिलहाल मुखे न 50,000 करे दी बस 50,000 खुदा जी का मार पवे खुदा जो खौफ कर मुंह तो खमस 15,000 वता न 50,000 तो बचे मां 4 पैसा टारे रखिया तो छोकरी जो डाज वठा पर मार पैसो खुदाई जी हो मेड़ियूं सेड़ियूं कयूं हलियो वियो मां हाणे पलण के एक जोड़े में त कोन उथारींदस अधी पलण मुंहिंजी बि न्याणी आहे जेकॾहिं हिकिड़े जोड़े में तो परणाए ॾिनी त मूंखे को इतराज़ न आहे तोखे चवणो आहे भोतार साईं न भोतार बाबा हाँ समझियुसि अड़े हेॾे समझी वियो ही त पोइ दरख़्वास्त पेश कर न मूं ॻाल्हि पे कई भोतार साईं न भोतार बाबा कुछ अकुल कर बाबा विच गिटी में हथ विझंदे तो माण्हू छा चवंदा ओड़ो बताल थी वियो आहे जवान पुट के तो गिटी में वेठो कुटे तूं घर हल मां तुंहिंजी उते मरमत कयां थो इते अमार को आसरा ॾींदी थी हुते ऐं होॾे कम वरी ॿिया करे विया छाजा आसरा कंहिंजा आसरा कंहिं ॾिनई आसरा मां चयो मैं त 50,000 कमाए ते मुंहिंजे हथ ते रखो त मां संगा बंदीअ जी ॻाल्हि चोरियां तो उहो कल्याण कयो ई कोन हाणे वरी थो पियो बबिकियूं हणे अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ख़बर नथी पवे त दो अरबाब कोई इलाही कहिड़ो फॾो करे आयो जो भोतार जा मैं पे ते न्यापा अच जुड़ियो शेरल तू अञा ताईं अरबाब ऐं मीरीअ जे चालुनि खे समझी न आहे सघियो चालू वरी कहिड़ियूं चालू पिया कनि अरबाब हाणे हिन ॻोठ में हथ सां फॾा कंदो
त भोतार जीअं हुनखे हिन ॻोठ मां तड़े कढी छॾे। जॾहिं भोतार अरबाब खे हिन ॻोठ मां निकाली ॾींदो त पोइ तूं ऐं मां हुनखे रोके थोरे सघंदासीं। चइबो त इहा ॻाल्हि आहे, मतिलबु अरबाब को फॾो करे आयो आहे। हो ईअं भोतार जे न्यापे ते न वेंदो, इन करे चवां थी त अरबाब खे भोतार ॾे तूं वठी वञ। भोतार होश मां निकिरी हिन ॿिन्हिनि खे ॻोठ मां कढी छॾींदो। मीरी ऐं अरबाब बि इहो ई चाहिनि था। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त मां अरबाब खे अॼु भोतार ॾे वठी थो वञा। हिन वक़्तु हू ॿाहिरि वियल आहे, जॾहिं घर मोटी अचे न त विझजांसि ॻिचीअ में टोड़ो। हा हथ हलाए मां, ॾाढी बुख लॻी आहे। हाज़ुर अम्मा। एतिरी देर ताईं छा पे कई? मां सॼे घर जो कमु कयो अथमि, हाणे मानी तयारी कयां पई। पर ॿुध मां, इहो मोह बिलोर अञा मूंसां शादी करण जो आसरो रखी वेठो आहे। इहो मोह मरंदो मरी वेंदो, तो मां शादीअ जो आसरो न लाहींदो। अम्मा, इन ॾेढ फुटे लाइ शादी लाइ मूंखे कॾहिं बि न चइजां। अम्मा, मां मिड़ई मोए जे मथां हथ थी फेरायां। तूं त मुंहिंजी शहज़ादी थी आहे, इन ॾेढ फुटे खे ॾींदमि। तूं इहो सोचियो आहे कॾहिं? भोतार भोतार हाँ फाड़ियो ही न भागा कंहिंखे थो ॻोल्हीं? बाबल मां तव्हां खां थो पुछा कयां, इहो अरबाबड़ो काॾे वियो? अड़े न भागा, इनखे तूं वठण लाइ वएं ऐं वरी मूंखां थो पुछी त अरबाब काॾे वियो? बाबा मां वठण वियो हुउसि उनखे त हेॾे वठी आयुसि न। हेॾां वठी आए त पोइ वियो काॾे? बाबल भोतार इहो ई त तव्हां खां पुछां थो त पोइ वियो काॾे? अड़े न भागा, तुंहिंजो दिमाग़ त ख़राबु नाहे थियो। वठण हुनखे तूं वएं ऐं पुछी वरी मूंखां थो। उहो त ठहियो वात बंदि रख। मूंखे इहो ॿुधा त अरबाब किथे आहे? भोतार जेकॾहिं मां पंहिंजो वात बंदि कंदुसि पोइ ॿुधाईंदुसि कीअं? अड़े वधीक वात न खोल, रुगी एतिरो ॿुधाए त अरबाब किथे आहे? भोतार मूंखे चई त मां भोतार ॾे वञा थो, इन जे करे तव्हां खां पुछा थो कयां त इहो अरबाब काॾे वियो? ओ न भागा, तोखे बेवकूफ़ बणाए वियो, हिते पहुतो ई कोन्हे। मूंखे बेवकूफ़ बनाए वियो? मोचारा, हाणे तूं कम जो न ई रहियो। तुंहिंजी जाइ ते मूंखे को ॿियो नौकर रखणो पवंदो। भोतार इहे जे ॿियो नौकर ईंदो पोइ मां काॾे वेंदुसि? तूं मुंहिंजे सिर ते चढ़ी वेजांइ। न भोतार, तव्हांजे सिर जे मथां हिकिड़ो वार बि कोन्हे, जे तिरकी पियुसि न त टंग भॼी पवंदी। अरे हाणे वात बंदि करे न भागा, कल्ह खां वठी वियो हुई, हींअर ताईं हिकु बि माण्हू न वठी अची सघियो हुई। ॾिस त सही, इहा भुकी वेठी आहे, सॼी तबाही असां ई कई आहे। लखपतीअ मां कख बणिजी विया आहियूं, खाइण लाइ घर में अटो बि न आहे। भला गुज़र लाइ कुझु सोचियो अथई? शुरू में जेके असां 10 लख विराए रखिया उहे काॾे विया? तोखे चयमि न त हे मिमड़ा सॼे घर खे ॿुहारी ॾेई पोइ तां घरां निकिता। छिलका बाहि लॻे इन्हनि खे, पूरी तबाही करे पोइ अची हिते पहुता आहिनि। वॾा ख़्वाब ॾिठासीं, सभई बर्बाद थी विया असांजा। मां अञा हिमत न हारी आहे मलूका। मीरी जेको सोन लिकायो आहे उहो मां पाण हथ कंदुसि। हाणे इहा माई मरंदे मरी वेंदी न, पर असांखे ॾस कान ॾींदी। ॾस त हिन जा वॾा ई ॾींदा। मां त रुॻो अरबाब जो ख़्यालु थो कयांसि। मां 2 ॾींहं ॾिसां थो त अरबाब सां या सची करे थी या नथी करे। न तंहिं ॾिजां हिन माई सां गॾु त अरबाब बि ईअं ॿधल हूंदी पिलर में। कजांइसि बियाकार। पी मूंखे ऐं गुलू खे परणाईंदी या ख़ाली डटा थी ॾे वेठी? ओ अब्बा, कहिड़ा डटा ॾींदसि? अलाह चङी कंदो। अलाए मता तूं के पुराणा पलांद कंदी हुजी? कहिड़ो पलांद पई कयां मां? इहो ई तुंहिंजी शादी किरड़ सां न थी, मता इहो पलांद कंदी हुजे, भले मूं जियां चोरा कुआरा रहिजी वञनि। सुहागण चवंदी आहे सच अब्बा, पोइ सभिनी खे लॻंदो आहे मच। मां किरड़ जी मिल्कियत ॾिसी उन रोड़ सोड़ में लॻी वियसि, पर न को मोह मढ़ो इहो बि सफ़ा सुञू निकितो। कंगाल कंहिं जाइ जो। इन जो मक़सदु त तूं पोड़े किरड़ खे प्यार जो धोखो ॾिनो, जेको माल तूं हुन खां रड़ियो सो बिला खाई विया। सच थो चई पियो अब्बा बचल। हुन माण्हू मूंसां मोहबत कई, बदिले में हुनखे रुसवाई मिली। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। मेड़े सेड़े हराम हिलाल खे कठे करे खणी रखियमि। हो निभागो मेड़ियूं सेड़ियूं खयूं हलियो वियो, असां उहो ई कखनि ते वेठा आहियूं।
हाणे तूं असांजी भलाई जो सोच, तूं कुदरत वारो तुंहिंजी भलाई कंदो। हाणे असांजूं बि शादियूं कराए, पोइ असां तोखे दुआऊं ॾींदासीं। हा बाबा, जेको नसीब में हूंदो सो थींदो, न कंहिंजे दुआउनि ते आहे, न कंहिंजी पिट ते आहे। उथी त सही मूंखे पाणी अढो त पिया। ख़ुदा जी मार पवंदनि, वॾा के निभागा आहिनि, वतन खां पुराणा परांदा हाणे कंदा। ॾिस शेरल, ॾिस मोए जा मिकर त ॾिस। भाॼाई, मां पंहिंजी जान सूरनि जी बचाए अचे हिते पहुतो आहियां, तोखे वरी मिकर था लॻनि। तूं जो भोतार बणिजी ॻोठ वारनि ते कया हूंदा ज़ुल्म, त उहो त हाणे बदिलो वठंदई न, छॾे ॾींदई। शेरल, तूं जॾहिं भोतार थिए न त हिन वारा पेर न खणजांइ, ॻोठ वारनि जी ख़िदमत कजांइ, जीअं ॾुखे वक़्त में हू असांजो ई साथ ॾियनि। हा मलूका, मां सोचे छॾियो आहे, जॾहिं ख़ुदा मुंहिंजो वारो वरायो न, पोइ तूं ॾिसजांइ। सिर्फ़ मुंहिंजो न, जेकॾहिं तो इहा दिलि में उमेद रखी न त हिन ॿिन्हिनि वांगुरु बुछड़ो थींदे। अड़ी इहो त ॿुधाए, असां छा में बुछड़ा थिया आहियूं? अड़ी अञा बुछड़े थियण खे सिंग थींदा आहिनि। न न, अधे अरबाब खे सॼे ॻोठ में कुते वांगुरु डोड़ायो अथनि, इहा इज़त आहे। वाकई इहा हक़ीक़त आहे, ॻोठ वारनि मूंखे दिलि ते पुछड़ो कयो आहे मीरज़ादी। पर मां इहो थो सोचां त जॾहिं हिन ज़ालिम ॾाढ़ू खान जे रुख चढ़ंदुसि त उहो मूंसां कहिड़ो अचरु कंदो। असां त अलाह खां झोल झले दुआऊं पिया घुरूं, जहिड़ो तव्हां असांखे पुछड़ो कयो आहे न, त तव्हां पे अहिड़ा पुछड़ा थियो। पिट मुआ पिट, तुंहिंजूं इहे पिटूं असांखे कुझु ई न कंदियूं। अञा करोड़नि जी मिल्कियत मूं पाण वटि सांडे रखी आहे। हम जल्द, सिर्फ़ु ॻोठ वारा न, तव्हां बि मूं अॻियां अदब एतिराम सां झुकी करे चवंदा, बेगम अमीर साहब। हा हा, इहा त मगी मां तुंहिंजी ज़रूरु पूरी कंदसि। रो कर बाप, रो किन ॾाइण खे। थधी थी मलूका, थधी थी। माई कुझु ख़्यालु कर, जेकॾहिं तुंहिंजा इहे पेर रहिया त करोड़नि जी मिल्कियत हथर मां हली वेंदी। ॿुधाए जेका मार पवंदी, माई आई जा ॾाइण। तूं पाण खे मुंहिंजे लाइ ॾाइण सम्झ। ॿीहर न जेकॾहिं मूं जे साम्हूं इहा अमीर ज़ादी सॾायई, त अहिड़ो बुछड़ो कंदीसां जो यादि न कंदी आहे। भोतार बाबा उठ हाज़ुर। अरे उठ किथे आहे, हाथी आहे हाथी। ते ताल वाल निभागा, तो वारा छोरा तो मां कटे न जा। भोतार साईं। साईं न, बाबा चओ, बाबा हलो। बाबा? हा बाबा, बाबा। छा? बाबा। हा बाबा हलो। भोतार बाबा। हाणे सम्झी वियो आहे पोड़ो। हा हलो। भोतार बाबा, तव्हां जंहिंखे सम्झायो ऐं उहो न सम्झे, तव्हां जहिड़ा अकुल जा अकाबर दाना किथे मिलंदा? बस हाणे सनी घटि कर, मूंखे सनी करण अचे कोन थी। तूं सनी करे भोतार जी दिलि खटे थो वञी, मुंहिंजे लाइ बचे थी बाक़ी वञी थुकला न त। अड़े निभागा, इहा सुस पुस बंदि कंदव या हणाव जूता बूथारा। थिए न थुकला न त न ॻाल्हायां त छो थिए आहे? बाबा साईं, हाणे ॿुधायो त हिन गोरपट बला जो छा कजे? हलो। हा गोरपट बला है। बात बंद बात हलो। भोतार साईं, मां त तव्हांजी तारीफ़ पियो कयां। अरे निभागा, तुंहिंजो वात मुंहुं मुहांडो अहिड़ो आहे जो मुंहिंजी तारीफ़ कंदे। हा पुट, पहिरीं तव्हां पाण में निबिरी वठो, त पोइ सोचूं त हिनखे आज़ादु कयूं या ॿधी छॾियूं। ॿधी छॾियो त बाबा, हिन लाइ सोचे असां पाण परेशान छो थियूं? हलो। भोतार बाबा, ही वेले ते 10 रगड़ियूं खाए थो, पोइ बि बुख करे थो। अड़े पोइ हणी मोचड़ो कढोसि ॿाहिरि, जंहिं मां पंहिंजा छोरा ई बेज़ारनि, उन्हनि खे मां वेही पालींदुसि छा? वञ पोड़ा वञ, वञी पंहिंजे छोरनि खे सलाम ॾे ऐं उन्हनि खे चओ त इज़त सां हिते अचनि। जे मूंखे कावड़ आई त मां घर में घिरी ॿधी पादरणी हिते उन्हनि खे गिल ईंदोमान। वञी उन्हनि खे मुंहिंजो पैगाम ॾे। ॾिसी कोन थो हींअर असां घर जो कमकार पिया कयूं, मुंहुं खणी ठक चिकियो अथई। नाराज़ न थी मिठी साहिबा। मिठी वरी साहिबा? तूं त मिठी आहीं मिठी, पर तुंहिंजे दर जो जेकॾहिं कुतो बि हूंदो न, उहे बि मुंहिंजे लाइ साहब आहे साहब। हा दाम वॾो तारियो आहे, पर यार जोरीवाल नाहे, तॾहिं दुकान ते मजबूर लॻो वेठो आहे। पर जेकॾहिं तो जहिड़ो जोरीवाल मिली वञे न,
त राजन खे डांटा डांटा। पहिरियां इहो त ॿुधा दाव घणे जो आहे? लखनि जो दावा लखनि जो। जेकॾहिं न तूं साथ ॾीं त ॾियूं ॾारो शेरल खे। शेरल उन जे घर में त खाली ठिकर पिया ठिकनि। सफ़ा को बेवकूफ़ी ॾिठल। उन्हनि अधु सोन खपायो आहे, अधु सोन अञा हुननि जे घर में पियल आहे। एतिरा बेवकूफ़ थोरा ई जो समूरो सोन खपाए छॾींदा। इहा तोखे कीअं ख़बर पई त हुननि अधु सोन खपायो आहे? इहा ॻाल्हि मूंसां अरबाब कई हुई। कल्ह मां उन खां पंहिंजा पैसा उगारी करण वियोसि न। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। मूंखे हींअर जो हींअर 50,000 करे ॾे। मां भोतार खे दाह ॾेई आयो आहियां। जे हली थो त हल, जे नथो हली त हिते जो हिते मूंखे 50,000 करे ॾे मूंखे 50,000। उस्ताद गुलण ॻाल्हि खे सम्झ। 50,000 कुझु बि न आहे। तूं रुगो 2 ॾींहं सब्र कर। 2 ॾींहं मां तोखे पूरा 5 लख ॾींदुसि। तव्हां सुञा भींग थी आओ, पोइ 5 लख किथां ॾींदे रे? असुल में उस्ताद गुलू अदा शेरल सॼो सोन कराची खणी वियो। कराची जे वापारनि खे एतिरा पैसा हुया ई कोन। अधु सोन अञा असांजे घर में पूरो पियो आहे, असां वारो हिसो। इन जो मक़सदु त अधु सोन अञा इन्हनि जे घर में पियल आहे। इहा ॻाल्हि तूं कसां कजाए न त दाव हथनि मां ई हलियो वेंदो। पोइ छा सलाह अथई? राति हली ॾियूं न 3 तप। ठीकु आहे गुलू, मां तयारु आहियां। इहो ॿुधा त राति किथे मिलंदे? सोमहणीअ धारे मानी खाई राति जो ॻोठ जे ॿाहिरां हली लिकी वेहंदासीं। जीअं ई लोक लका सुम्हंदो न, पोइ घर में घिरी पवंदासीं। पोइ खट खटाए शाह या हेठि हणो या मथी हणो। मां पहुची वेंदुसि, ॿिए कंहिंखे न चइजां। इहो अरबाब वरी पाण खे अलाए छा थो सम्झे। उनखे ख़बर नाहे त मां वॾो किनो माण्हू आहियां, किनो माण्हू। मुंहिंजा पैसा खाईंदो, घर जी हिकिड़ी देगरी बि कोन छॾींदो सास। किनो माण्हू आहियां। इते बीठो हूंदे या ॿाहिरि वेंदे? माई ॿाहिरि वञण लाइ न, घर में दाख़िल थियण लाइ आयो आहियां। ॾिसी कोन थो हींअर असां घर जो कमकार पिया कयूं, मुंहुं खणी ठक अची कयो अथई। नाराज़ न थी मिठी साहिबा। मिठी वरी साहिबा? तूं त मिठी आहीं मिठी, पर तुंहिंजे दर जो जेकॾहिं कुतो बि हूंदो न, उहो बि मुंहिंजे लाइ साहब आहे साहब। हाणे टिकरूं न ॾे टिकरूं निकिरण जी कर। माई नालो खटी अथई, पर आहीं लूण खां बि वधीक खारी। चांहि जी सलाह बि न कई। ॿियो न सलेमानी चांहि पीआरी हाँ खणी। मुत भरा जो सुलेमानी चांहि पीआरिया। हाणे वञ वञ। अम्मा, मां वञा हो कम सां। राति देर थी वञे त परेशान न थी जाए। ओ अबादी वाची राति जो घर खां ॿाहिरि रहणु चङी ॻाल्हि न आहे। सवेल भरो हलियो अचिजांइ। अम्मा, मां वॾो किनो माण्हू आहियां। राति हुजे या ॾींहुं हुजे, मुंहिंजे अॻियां केरु ईंदो हणी मारे विधासु। मां वॾो किनो माण्हू आहियां। ओ गुलू, अरे छोरा ॿुध त सही। ॾिठे ने अता ॿुधई ईअं चयई त मां थी सॾे पई। इहा है औलाद। छॾी सदी वॾो ढुजणो आहे। घटी में कुत्ता भौंकंदा, दाहूं कंदो, अॼु घर निकिरंदो। अदा ॻाल्हि छा आहे? मुंहुं वारो छोरो इहो ईअं निकितो हलियो वियो। हितो वारो छोरो आहे त रसा थो छिनाए पियो। कहिड़ा करतूत कया अथव? वॾी ख़ुशख़बरी आहे फुफी, वॾी ख़ुशख़बरी, पर मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदुसि, हींअर न। आख़िर कहिड़ी ख़ुशख़बरी आहे? ॿुधाई छो नथो? कुझु फाट? न बाबा न, एतिरो चरियो न आहियां जो तोखे ॿुधायां। वरी तूं जो निभाग मूंखे वकोड़े वञे। छा मां निभागो आहियां? निभागा अदा चइजे सच। हूअं तूं कहिड़ो सभागो आहे? सॼी ज़िंदगी पिनण में गुज़री अथई। अञा बि भाग वारो थो भाए पाण खे। रोज़ी सां त आहियां, दी रोज़ी सां। पिनण में कीअं आहियां? बाबा फ़क़ीर वञी दर दर ख़ैर घुरंदो आहे, ऐं तूं दर दर वञी पराए किन किचिरो खणी घर ईंदो आहीं। हाणे तूं ॿुधा त फ़क़ीर ऐं तो में कहिड़ो फ़र्क़ु आहे? पादर लाइ ॿूथार वाहे कढई। रोज़ी खे किन थो चई? इहा मुंहिंजी रोज़ी आहे। रोज़ी सुहागण चवंदी आहे सच, पोइ सभु कंहिंखे लॻंदो आहे मच।
अदा इन रोज़ीअ खां त कंहिं किने पाणीअ जे दुबे में बुॾी मरे हा त उहो भलो हुई। तुंहिंजी ईमानदारी जो चर्चो सॼे ॻोठ में पियो हले। खमीसो पियो ॻाए, पलवान पियो ॻाए, वल्लू पियो ॻाए, राणू पियो ॻाए, बल्ले नाला त सभिनी जा यादि अथई। वोट वठण वेंदे न ठॻियो अथई न ठॻियो। पोइ तोखे छो थो सूर थिए? तुंहिंजो को अधु को टिहाई उन्हनि में अचो हिते थो खाए पियो। खणी वई ममड़ो खणी। सॼी तुंहिंजी कयल है, सॼी तुंहिंजी कयल है, नथी कुझु आहे। तेसी ताईं हिन दर ते वेठो आहे जेसी ताईं मूंखे पूरी पक थिए त तूं इन में आहे शामिल या न आहे। त इहे सभु ॾींहं तोखे ॾेखारींदसि। बाबा हाणे इहो ॿुधाए त मां पंहिंजे शादीअ जो सोचां या अञा तूं कंहिं पोड़ीअ सां चकर हलाइण जे चकर में आ? हल न बाबा सदको वञाए तूं भली सोच। फिलहाल त अहिड़ी का सुझे कान थी पुट। इन जो मतिलबु भोतार बाबे जी नियत आहे चक्कर हलाइण जी। कंहिं चयो ॾे त मां चक्कर हलाइण जे चक्कर में आहियां? जेकॾहिं तव्हांजी नियत न आहे त पोइ भला मां किथे चक्कर हलायां? हल तव्हांजो त चक्कर हले थो न भोतार साईं। अरे कची न कर अञा पूरो चक्कर न आहे हलियो। तूं अॻे ई मूंखे ज़ाहिर करे छॾींदे। पुट जेकॾहिं तुंहिंजो सच में शादी जो इरादो आहे त छा बाबा मां भला हक़ बख़्शराए छॾियां छा? हाँ हल। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो न आहे पुट। सोचे सम्झी शादी कजांइ। तकड़ मां कमु न आहे वठणो। बाबा जे मूं सोचणु शुरू कयो न तेसि ताईं तूं का न का पोड़ी हिते वठी ईंदे। हल पोइ छा थी पियो? वॾा माण्हू त 4-4 शादियूं कंदा आहिनि। भोतार अञा 2 मस कयूं न। इहा ॻाल्हि आहे त पोइ माना त तूं हाणे कंहिं ॿिए खे हिते वठी ईंदे ऐं मां ईअं ई रहिजी वेंदुसि। हाणे मूंखे तकड़ खां कमु वठणो खपे। हा अरे रे करीम किथे आहे? भोतार ॿाहिरि दरवाज़े ते बीठो आहे। हाँ ठीकु आहे मां त वञी पंहिंजी लाइन सिधी कयां। तयार थी मां करीम खे वठी वञां थो। हा हल। मुचारा जी भोतार बाबा। हिननि ते नज़र रख। ख़बर पए त अंब जो किथे चक्कर हले थो। जेकॾहिं आहे छोकिरी ग़रीब त पोइ करायूं अंब जो रिश्तो पको। पर जेकॾहिं जे छोकिरी लालची आहे त पोइ अंब खान खे रोके छॾियूं। ठीकु आहे बाबल मां पूरी जांच लही थो अचां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम। दे ख़बर घणो माल ठहियो? यार शहर जा 10 कबाड़ी ॾिसे पर 1500 खां मथे 1 रुपयो बि केर कोन पियो ॾे। इहे बि निकता चङा। दुश्मन जी दांगी भगी चङी। हेॾे करा थो। अचे ही वटि 700 रुपया। 700? 100 त किरायो थी वियो न। खेरा आयो। इहो त ॿुधा तुंहिंजे मथां कंहिंजो शक त कोन थियो? कहिड़ो वरी मां सोन जो पाचको खणी वियुसि जो माण्हू मूं ते शक कनि। ये 2-3 देगड़ियूं भगल टुटल ॾोयूं ऐं गिलास भगल टुटल खणी वियुसि। इन ते भला केरु शक कंदो? हाणे रात वरी दा कबो। यार ॾिस गुलू मां हे देगड़ियूं चुराइण लाइ तोसां गॾु कोन हलंदुसि। सफ़ा को बेवकूफ़ी। हिन महिल भला जे घर में सुतो पियो हुजी हा त छा मिलई हा? हिन महिल भला दिहाड़ी त ठाहे वे न। कमु भला घणनि कलाकनि जो? ये 2 या 3 कलाक थोरी निंड फिटाईसी पर कमु त पटे वियासीं न। इहो त सही आहे पर को दौर त वॾो हणूं न। आस्ते आस्ते कमु कबो आहे। तूं मूंखां वधीक चालाक थोरई ही। इहा मूंखे ख़बर आहे त दुश्मननि जी दांगी कीअं भंजबी आहे। अॻु में असां थांव ठिकर चोराए चोरी सिखूं था। जॾहिं न वॾा चोर थी वियासीं पोइ वॾा दाव हणंदासीं। वॾा वॾा चई विया आहिनि त ठारे खाओ। गरम खाइण सां हथ बि सड़ंदो त वात बि सड़ंदो न। इन्हे जे करे तूं रुगो मुंहिंजो साथ ॾे। पोइ ॾिस त मां पंहिंजे दुश्मननि खे कीअं थो टांटा ॾियां। मां वॾो किनो माण्हू आहे किनो माण्हू। अरे चाची इहो वात पटे छा थी ॾिसे? कंहिं माईअ खे पहिरियों कोन ॾिठो अथई छा? न वेहण जी सलाह न की कारण। अजी भले भले आई। छा बस हो जाई माई तू मुझे मां जी उम्र जी आ माखे दी अदी जे कुछ थे ही कोन थो। भेण भली करे आए। खुशी हुंदी है मुझे भेण खुशी हुंदी है। माई तू भला औरतुन जे सामू भी पर्दो कंदी आई छा?
पर्दे में ताही निकाब भी कांदी हटाई। अरे अदी हेठे चप में टेम्पू डंगो हणी वियो सुजी टूलो थी वियो इन जे करे मुंहिंजी भेण मोले कायो थी वता मुंहिंजी भेण तहां वटि मां कम जे सांगे आई आहियां। ॻाल्हि कर अदी जेकॾहिं हुदी मुंहिंजे वस में त मां पूरी कंदसि। अदी मूंखे हिकु देगड़ी हिकु ॾवई ॿ कोप ऐं ताओ खपंदो आहे। न अदी न इहो सामान असां तोखे कोन थी ॾेई सघूं। अरे माई केॾी तखिन बूटा कहिड़ो मां तोखो लखनि जी सौगात घुरी आहे। असल में इहो सामान असांजी पूरत आहे तोखे ॾींदासीं त असां छा में रद पचा कंदासीं। माई तोखे न आहे ख़बर असां हाणे हिते लॾो खणी आया आहियूं पाण सां ओतिरो ई सामान असां आंदो आहे जेको असांजी पूरत में आहे। तूं को वञी ॿियो दर्जा अचे वञी खॼे में पओ माई डाइण तो में त अजाए उम्मीद खणी आई हुअसि। वॾी निभागी माई आहे घर वेठे जहिड़ो करण आई आहे असांजी मर्ज़ी सामान ॾियूं या न ॾियूं। चल वक्त बाबा जो को ॾस पतो सुझाई थो यार अलाए केॾां ओचितो गुम थी वियो आहे। यार ख़बर ई न आहे कि अलाह लोक फ़क़ीर आहिनि हिननि जो त को ठिकाणो न आहे कॾहिं किथे त कॾहिं किथे। सचो ई ॾितल दरवेशनि खे न गर्मी जी न सर्दी जी। तव्हांखे इहा पका आहे त हू दरवेश आहे इन जे पोयां त तव्हां आहियो त दरवेश आहे पुछो वरी असां खां था। यार इन में को शक ई न आहे मूंखे जेका दुआ कयई न उहा मूंखे लॻी इन करे त ॻोल्हींदो थो वतां। इहा ॻाल्हि आहे तिने फ़क़ीर खां असां बि दुआ का वठूं। दुआ तॾहिं वठंदासीं जॾहिं हू लभंदो पर हाणे ख़बर न आहे त हुन दरवेश वञे अलाए कहिड़ा वण वसाया। मिठी तूं केॾी सुठी आहीं मां तोखे वणंदो आहियां कि न। तूं बि सुठो लॻंदो आई अंब पर न चओ पर बि ॾाढो रुलियो। हेल जी ॻाल्हि कर हाणे जी ॻाल्हि कर हिन मुंद जी ॻाल्हि कर असुल आबो हवा जेका हीअ आहे न इन जी ॻाल्हि कर तूं पंहिंजी ॻाल्हि कर मुंहिंजी ॻाल्हि कर पर जी ॻाल्हि न कर। हल मां हुन पर जी ॻाल्हि नथी कयां मां हिन पर जी ॻाल्हि थी कयां। वरी पर त न कर न मुंहिंजी परी अलाए कहिड़ो पर तुंहिंजे वात में तुंहिंजे ज़बान में अटकी पियो आहे। हल छॾियमि पर खे इहो सोचां थी त तुंहिंजो बाबा असांजे रिश्ते लाइ राज़ी थींदो। बाबा त राज़ी थी वेंदो पर वरी तो पर चयो इहो निभागो पर असांखे रुलाईंदो। पोइ तूं पहिरियां वञी पंहिंजे पीउ खे राज़ी कर। बाबो राज़ी आहे समझो त बाबो राज़ी आहे। हलूं काॾे हलां? न हिते बीहो वञण जी ॻाल्हि न कर। हल न हिते बीहो। जेकॾहिं मां हिते बीठी रहियसि त तूं मूंसां गॾु बीठो हूंदे त पोइ तूं पंहिंजे पीउ खे राज़ी कीअं कंदे? हा तूं न वेंदीअ त पोइ मुंहिंजी बि हितां वञण जी दिलि न चवंदी नी। पोइ त असांजे मथां ड्रब ॼमी वेंदा ॼण त बूढ़ा ॼमी वेंदा। हल इन करे चवां थी त मूंखे तूं इजाज़त ॾे त मां वञा ऐं तूं वञी पंहिंजे पीउ खे राज़ी कर। बाबा त राज़ी थी वेंदो। हल थी वेंदो त पोइ हुनखे राज़ी कर न। पोइ वञा? हा वञ संभालियो पाण खे पोइ हिते त ॾिसंदा कयो मुंहिंजा साईं। इहो साईं चई त सफ़ा कोई छॾी हा वञाए थो पोइ ठीकु आहे पोइ अम्मा तूं परेशान न थी मां अंब खे एतिरो त होश मां कढी छॾींदसि जो पंहिंजे पीउ जी हिकु बि ॻाल्हि न ॿुधंदो। त पोइ ईअं करे कढो अंब खे होश मां त लाहे पीउ जो पटको असांजी भलाई थी पवंदी। मूं बि इहो ई सोचियो आहे मां ॾाढो अॼु मरे जा सुभाणे बाक़ी रहियो अंब उहो त आहे ई बेवकूफ़। शादी खां पोइ मुंहिंजा ई हुकुम हलंदा। बाबा हाणे ॿुधाए त इहो रिश्तो तोखे क़बूल आहे? भोतार बाबा शादी तव्हां था कयो क़बूल वरी वॾे भोतार खां न करायो इहो वरी कीअं? न बाबा इहो रिश्तो मूंखे क़बूल आहे मूंखे। हलो पुट मां को मौलवी थोड़े आहियां जो रिश्तो क़बूल कंदे ऐं मां निकाह पढ़ाईंदुसि। हे त ॻाल्हि ई उलट आहे। न ॻाल्हि बाबे खे सम्झ में थी अचे न मूंखे सम्झाइण थी अचे। करीम तूं का वज़ाहत कर भला। हलो वॾा भोतार बाबा नंढो भोतार शादी करण थो चाहे खटीअ जी धी मिठीअ सां तॾहिं चवे थो मूंखे रिश्तो क़बूल आहे ऐं हाणे उन जी घुर करे मूंखे शादी करायो। तुंहिंजी शादी? न तव्हांजी शादी तव्हांजी
मूं मुंहिंजी शादी इन करे चयो जो ॻाल्हि तव्हांजी तरफ़ खां कयमि। माई खटी सफ़ा ख़तरनाक आ, उन जूं नज़रूं मिल्कियत ते खुतल अथव। मां को खटीअ सां शादी थोड़ी थो कयां, खटी जे ख़राब आ त वञी खॾ में पए, मां त मिठीअ सां शादी थो कयां नी। हल चवंदा न आहिनि जहिड़ा कांव तहिड़ा बचा। ग़लति, सरासर ग़लति। बाबा जेकॾहिं तूं कांव आ त पोइ मां कांव जहिड़ो काथे आहियां? हा ॿुधाए पाण। मां त सुहिणो सेबतो मन मूणो असुल सफ़ा मोर जहिड़ो आहियां, मोर जहिड़ो। हल करीम तूं ॿुधाए। भोतार बाबा, मोर बि तुंहिंजे आॾो शर्माए, तूं त चोॾीअ जो चंड आहीं, चंड। हा ऐं बाबो गॾह जो चंडा। मां चकोर आहियां। ऐं बाबो तारीफ़ूं घणी थी वयूं, माई खटी जी धी मिठी अंब जे क़ाबिल न आहे, इहा शादी कान कराइबी। मां फिल्मूं ॾिसंदो आहियां ऐं उन्हनि फिल्मुनि में ईअं ई थींदो आहे, अमीर पीउ पंहिंजे पुट खे ग़रीब छोकिरीअ सां शादी न करणु ॾींदो, ऐं मां इहो ज़ुल्म तोखे हरगिज़ करणु कोन ॾींदुसि। तंहिं करे मुंहिंजे लाइ अमरेश पुरी थियण जी कोशिशि न कर, न त मां मिठीअ खे भॼाए शादी कंदुसि। अम्मा, ॾाड़ू खान जो पुटुम सां शादी करण थो चाहे, पोइ तुंहिंजी छा सलाह आहे? पोइ त असांजूं 5 ई आङिरियूं गिह में आहिनि, पर ईअं थींदो कोन। छो न थींदो अम्मा, जॾहिं त अंब मूंसां प्यार थो करे। ॾाड़ू हिकु चकर पंहिंजी ज़ाल जे हथां धोखो खाई चुको आहे, हाणे पंहिंजे पुट जी शादी सोचे सम्झे कंदो। छा अम्मा, ॾाड़ू जो असां मथां बि शक आहे छा? चवंदा न आहिनि नांग जो खाधल नोड़ीअ खां बि डिॼंदो आहे। अम्मा तूं परेशान न थी, मां अंब खे एतिरो त होश मां कढी छॾींदसि जो पंहिंजे पीउ जी हिकु बि ॻाल्हि न ॿुधंदो। त पोइ ईअं करे कढो अंब खे होश मां त लाहे पीउ जो पटको, असांजी भलाई थी पवंदी। मूं बि इहो ई सोचियो आहे मां, ॾाड़ू अॼु मरे जा सुभाणे, बाक़ी रहियो अंब उहो त आहे ई बेवकूफ़। शादी खां पोइ मुंहिंजा ई हुकुम हलंदा। कर कोशिश अम्मा, वधीक तुंहिंजो नसीब। ओ खान साहब, अॼुकल्ह कौन सा व्यापार कंदो आहीं? वो तुम पूरा याद है, क्या बताऊं तुम्हारे को यार। तुम्हारा ये जो पत्थर है ना, इसने मेरे ऊपर इधर उधर का चट्टियां लगा लगा के बस कान को तो कंगाल कर दिया। ओ बेड़िए बुढ़िया, मैं तेरा अॼु सूर ॿुधण न आयो, ये ॿुधा त कारोबार कौन सा कंदो आहीं? वो अदड़े, वो कारोबार का तो तुम्हारे को सुना रहा हूँ, और क्या तेरे को कलाम बता रहा हूँ क्या? हाँ सही, मेरी तो पिन्नन आदत है, तू तो कारों में घूम रहा है। वो क्या बात करता है, पिन्नर से अल्लाह पाक बचाएगा, ये तुम्हारा काम है पिन्नर विन्नर। वो खराब का बच्चा, क्यों मेरा दिमाग खराब कर रहा है? इताड़े वजह न ताड़ दूसरी कड़ी आड़ी जो याद कर दी। लाला तमीज सा गाला, बिलोर बड़ा बदनाम है, ऐसा भीड़ मारूंगा तुझे अम्मा याद आ जाएगी। तुम बिलोर को सुनारता ही नहीं। खुदा का कुदरत है, बोला का कुदरत है। देखो इतना जरा भी अभी कान को चैलेंज करना है। मैं समझ गया लाला, जैसी ते तू पादर न खाई दे, ओसी ते तू वञण वालो नहीं। वो तुम मेरे को पादर लगाएगी, बूथ देखा है अपना? हाँ हने दे छावा। इधर अंदर बात आओ पासी भाई, इकड़ो जरड़ो बियो ले गेलू बाबा तू दादी, मैं कमजोर, बस इधर से जाओ, मेरा जान छोड़ो। जा रहा हूँ लाला, अगते मुझसे टक्कर नहीं खाना, न तो ऐसे भीड़ मारूंगा लाला, सजो गोश्त गढ़ होकर आपको नहीं छिड़ा सकता। बड़ा आया है बिलोर से टक्कर खाने वाला, बिलोर बड़ा बदनाम है लाला, बड़ा बदनाम। इस अंदर से तो मैं फंस गई, अगर इससे मैं लड़ाई करता हूँ तो लोग बोलेगा छोटे छोटे बच्चे को लाला मारता है, बस बड़ो बदनाम है। सच्ची सच्ची ॿुधाए मीरज़ादी, मुझे को सोन ऐं पैसा तोखे लिकाए रखण लाइ ॾिना, उहे महफ़ूज़ आहिनि या उन्हनि ते बि ॾाढो खाने जो कब्ज़ो थी वियो? उन्हनि जे मथां बि ॾाढो जो ई कब्ज़ो आहे। न मीरज़ादी, ईअं नथो थी सघे। जेकॾहिं ईअं थियो त मुंहिंजे जीअण जी आख़िरी उमेद बि ख़तम थी वेंदी। तुंहिंजे जीअण जी उमेद ख़तम थी वई आहे त पोइ मां छा थी करे सघां ॿुधाए? त पोइ तूं बि घणी ख़ुशि न थी, जेकॾहिं मां मरंदुसि न, तोखे बि पाण सां गॾु वठी हलंदुसि।
जेसि ताईं तुंहिंजो रवैयो शेरल ऐं मलूका तरफ़ आहे न तेसि ताईं तोखे मां का बि हक़ीक़त न ॿुधाईंदसि। तो इन छो कयो मीरज़ादी ॿुधा मूंखे। अरबाब इहा तुंहिंजी ग़लति फ़हमी आहे त मूं तोखे मारण जी कोशिशि कई। तूं चरियो थी वियो हुई। मां बि मुर्शिद मौलाना खे घुराए तोखे सियाणे करण जी कोशिशि कई, पर जेकॾहिं मूंखे तोखे मारणो हुजे हा त छा तूं हिन वक़्त ताईं ज़िंदा हुजे हा? अरे मां भौतार हुयुसि, तो मुंहिंजे भौतार ते बि कब्ज़ो कयो। चयमि त तूं चरियो थी वियो हुई। उन वक़्तु जेकॾहिं मां ईअं न कयां हा त असांजी करोड़नि जी मिल्कियत जे मथां कब्ज़ो थी वञे हा। हिन वक़्तु कहिड़ी मिल्कियत असां वटि आहे? हिन वक़्तु बि त हुन ते कब्ज़ो थी चुको आहे न। पर मां अञा बि बेगम अमीरज़ादी आहियां। करोड़नि जी मिल्कियत अञा बि मूं वटि महफ़ूज़ आहे। जेकॾहिं मिल्कियत महफ़ूज़ आहे त पोइ मूंखे ॾसी छो नथी? एसी ताईं मिल्कियत जो ॾस पतो न ॾींदी माए जेसि ताईं शेरल ऐं मलूकड़ीअ मां हितां जान छॾाए असां हलूं नथा। हाँ, जेकॾहिं हिन मां जान न छॾाईसीं त पोइ मिल्कियत तां बि हथु खण। भला पटेका माईअ खे एॾी किरोड़नि जी मिल्कियत अञा संभाले वेठी आहे। हितां वञण खां पोइ ज़ाहिर कंदी।